सिंध काबीना कणक जो इमदादी अघ 4,000 रुपया फी मण मुक़रर करण की मंजूरी ॾेई छॾी। सिंध काबीना जो इजलास वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियो। इजलास में साल 2022-23 लाइ कणक जो सरकारी इमदादी अघ मुक़रर करण ते गौर वीचार कयो वियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 1 अक्टूबर खां कणक मंडी में फ़राहम कई वेंदी। सिंध काबीना साल 2022-23 लाइ कणक जो सरकारी इमदादी अघ 4,000 रुपया फी मण मुक़रर करण की मंजूरी ॾेई छॾी। इन हवाले से सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त ज़मीन खे फ़सुल लाइ तैयार करण जे लाइ हारियुनि खे वॾी महिनत करणी पवंदी। संदसि चवणो त सुठी क़ीमत ॾियण सां आबादगार ज़मीन खे जल्द तैयार करे वठंदा। शर्जील मेमन वधीक चयो त काबीना कणक जो इमदादी अघ 4,000 रुपया फी मण मुक़रर करण जी मंजूरी ॾिनी आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवण सिंध काबीना कणक जे फी मण अघ 4,000 रुपया मुक़रर करण जी मंजूरी ॾेई छॾी। कराची में सिंध काबीना जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो त बरसातुनि ऐं ॿोॾि जी तबाहकारियुनि सबबि ज़मीन खे फ़सुल लाइ तैयार करण जे लाइ हारियुनि खे वधीक महिनत करणी पवंदी। उन करे सुठी क़ीमत ॾियण सां आबादगार ज़मीन खे जल्द तैयार करे वठंदा। शर्जील मेमन चयो त हिन साल कणक जी पैदावार न थी त ॾुकार वारी सूरतहाल पैदा थी वेंदी। संदसि चवणो त परॾे मां 9,000 फी मण जे हिसाब सां कणक घुराई वेंदी आहे, जंहिंजो मतिलबु त पंहिंजी आबादगार खे ई फ़ाइदो ॾियण बदिरां ॿियनि मुल्कनि खे फ़ाइदो पहुचायूं पिया। शर्जील मेमन चयो त समूरनि मामलनि खे नज़र में रखी काबीना कणक जो अघु 4,000 रुपया फी मण मुक़रर कयो आहे। ख़बर शामिल कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण सिंध जा 1.25 करोड़ बेघर माण्हू इंसानी अलमे खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सॼे मुल्क ऐं आलमी इदारनि जी मदद बावजूदि मुतासिरनि ताईं 2 लख खेमा बि न पहुचाए सघिया आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में मज़ार क़ाइदारू मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल खे चयो त असांखे पैसा न खपनि, सिंध खे खेमनि, दवाउनि ऐं मच्छरदानियुनि जी ज़रूरत आहे। हुन चयो तबाह थियल आबादगारनि खे 3.5 खरब रुपयनि जो पैकेज ॾियणु चाहियूं था। 2 महीननि अंदरि पाणी निकाल करे कणक ऐं ॿिया फसल पोखाइणु चाहियूं था। कराची पहुतल 18,000 ॿोॾि मुतासिरनि जी सार लहंदासीं। हुन जो सूबे में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि मां पाणी जी निकाली में 3 खां 6 महीननि जो वक़्तु लॻंदो। हुन चयो त कराची में 18,000 मुतासिर आया आहिनि। उन्हनि लाइ कुझु माण्हुनि बेवकूफ़ी वारा बयान ॾिना। सिंध जे पाणी ते को बि डैम ठाहिण जी गुंजाइश न आहे। सिंध जे शहरनि में डैम ठाहियो वञे त को एतिराज़ न आहे। नाज़रीन, पीपल्स पार्टी जी एमपी फरियाद टालपुर कमर शदात कोट जे उहिदेदारनि खे हिदायतूं जारी कंदे चयो त बिना के फ़र्क़ जे ॿोॾि बरसात मुतासिरनि ताईं इमदाद फ़राहम करण वारे अमल खे यकीनी बणायो वञे। पीपी अॻवान फरियाद टालपुर जी सदारत हेठि कमर शदात कोट ज़िले में बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि थियल जानी ऐं माली नुक़सान बाबति नऊं देरो में इजलास थियो। इजलास में पीपल्स पार्टी कमर ज़िले जे सदर कमरदीन गोपांग ऐं तालकनि जे सदरनि समेत ॿियनि उहिदेदारनि शिरकत कई। इजलास में ज़िले कमर शदात कोट में ॿोॾि सबबि थियल नुक़सान बाबति ब्रीफिंग ॾियण सगल इमदादी सरगर्मियुनि बाबति आगाह कयो वियो। उन मौक़े ते पीपी अॻवान फरियाल टालपुर ज़िले कमर शदात कोट जे उहिदेदारनि खे चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते ॿोॾि मुतासिर ख़ानदान जी मदद वारे अमल खे वधीक तेज़ कयो वञे। ज़िक्र कंदासीं सिहत खाते पारां सिंध में ॿोॾि वारी सूरतहाल में ड्यूटियुनि तां ग़ैर हाज़िर रहंदड़ डॉक्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिहत खाते जे सेक्रेटरी पारां ताज़ो आर्ज़ी बुनियादनि ते भर्ती कयल 4 वुमेन मेडिकल ऑफिसर्स खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में ड्यूटियुनि तां ग़ैर हाज़िर रहंदड़ 66 मेडिकल ऑफिसर्स खे बि शोकाज़ नोटिस जारी कया विया आहिनि। सिहत खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि दादू ज़िले में मुक़रर डॉक्टर मारिया मलकाणी, डॉक्टर जबीज़ ऐं हैदराबाद जी डॉक्टराणी शबाना खे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो। सिंध जे 12 ज़िलनि में ड्यूटियुनि तां ग़ैर हाज़िर रहंदड़ 31 वुमेन मेडिकल ऑफिसर्स समेत 66 मेडिकल ऑफिसर्स खे शोकाज़ नोटिस जारी कया विया। सिहत खाते मूजिबि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां डॉक्टर्स जे ग़ैर हाज़िर हुजण जूं शिकायतूं अचण ते कार्रवाई कई वई। सिहत खाते जो चवण त आर्ज़ी बुनियाद ते भर्ती कयल कुझु डॉक्टर्स खे बरतरफ़ कयो वियो आहे। बाक़ी 6 डॉक्टर्स खे शोकाज़ नोटिस जारी कया विया आहिनि। सिहत खाते मूजिबि एमरजेंसी वारी सूरतहाल में ड्यूटियुनि तां ग़ैर हाज़िर रहंदड़ डॉक्टर्स ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी।
हाणे ज़िक्र कंदासीं सालेपट अस्पताल में डॉक्टर जी मुबैना गफ़लत सबब ताज़ो ॼावल ॿार फौत थी वियो। वारसन मड़ अस्पताल आॾो रखी धरणो हयो। पीपी अॻवान खुर्शीद शाह पुलिस के केस दाख़िल करण जी हिदायत कंदे धरणो ख़त्म करायो। पीपीएचआई सेंटर में 8 महीननि जी ॻोरारी औरत तबियत ख़राब हुजण करे दवा वठण आई, जिते औरत ॿार खे जनम ॾिनो। ॿार कुझु घड़ियुनि में फौत थी वियो। फौती ॿार जे वारसनि लाश अस्पताल ॿाहिरां रखी एहतजाज कयो। उन मौक़े ते फौती ॿार जे पीउ अबूबकर शंबाणी जो चवणो संदसि घरवारी खे डॉक्टराणीअ वक़्त सिर इलाज न कयो, जंहिं करे ॿार पैदा थियण जे कुझु घड़ियुनि बाद फौत थी वियो। इतला मिलण ते पीपी अॻवान खुर्शीद शाह अस्पताल पहुची वारसनि खे इंसाफ़ फराहम करण जी ख़ातिरी कई ऐं पुलिस खे फौत थियल ॿार जो केस डॉक्टराणी ख़िलाफ़ दाख़िल करण जी हिदायत कई। अस्पताल खे 24 कलाक सर्विस फराहम करण जी बि हिदायत कई वई। नाज़रीन, पटीदन में क़ाइम रिलीफ कैंप में दरअसल बोर मुतासिर 4 वरहनि जे मासूम ग़िज़ाई क्लस सबब हयाती विञाई। हायर सेकेंडरी स्कूल में क़ाइम रिलीफ कैंप अंदर ग़िज़ाई खोट सबब मासूम नीगरी फौत थी वई आहे। फौती नीगरी जे वारसनि जो चवणु आहे त रिलीफ कैंप जे मुतासिरनि लाइ गुज़िरियल 6 ॾींहनि खां खाधे पीते जी फराहमी न हुजण सबब नीगरी फौत थी वई आहे। कैंप में दरअसल बोर मुतासिरनि चवणु आहे त रिलीफ कैंप में बिजली बि न आहे, न ई वरी इलाज जी का सहूलियत मौजूदु आहे। मुतासिरनि चयो त रिलीफ कैंप में दरअसल माण्हुनि सां इंतिज़ामिया पारां गैर इंसानी रवैयो अख़्तियार कयो पियो वञे। उन्हनि चयो त कैंप में केतिराई ॿाड़ा ऐं वॾा अञा बि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल आहिनि। सार लहण वारो को बि मौजूदु न आहे। ख़बर शामिल कंदासीं नाज़रीन, सेठार जा वेझो 1.5 वरनि जो नींगर बरसाती पाणी में किरी ॿुड़ी फौत थी वियो। ॻोठ नवाब खान रिंद में पुलिस एहलकार कमर अली रिंद जो मासूम पुटु बरसाती पाणी में किरी ॿुड़ी फौत थी वियो। वारसनि चवण घर ॿाहिरां रांदि कंदे नींगर बरसाती पाणी में किरी पियो। मासूम नींगर जे फौत थियण ते घर में कोहराम अची वियो। नाज़रीन, टनो मस्ती वेझो गेस्टो विघे नौजवान नारी फौत थी वई। ॻोठ ॼाम जतोई में नौजवान नारी तस्लीमा धीअ न्याज़ जतोई गेस्टो विघे फौत थी वई। ॻोठाणनि मौजूदु हिकु हफ़्ते अंदरि ॻोठ में गेस्टो विघे फौत थी वञण जो अंग वधी 4 थी वियो आहे, जॾहिं केतिराई मर्द औरतूं ऐं ॿार गेस्टो में मुब्तला आहिनि। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। ख़बर मां नाज़रीन, जोही बैराज के कट ॾियण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां रैली कढी एहतजाज कयो वियो। असदुल्ला, नूर मोहम्मद, गुलाम काद लगारी ऐं हनीफ लगारी जी अॻवानी में जोही बैराज के कट हणण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त शरपसंदनि पारां जोही बैराज के ॾिनल ॻंढो खोले शहर खे ॿोड़ाइण जी कोशिश कई हुई। उन्हनि चयो त वक़्त ते शहरी पहुची ॻंढो बंदि करे शहर खे ॿुॾण खां बचाए वरितो। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त जोही बैराज के कट ॾींदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। नाज़रीन, कराची में केंशा वासिन पारां एहतजाज कयो वियो आहे। मुनीर मक्सी, केंशा बोर मुतासिरीन फोरम अॻवान मीर साहब खोखर, हफ़ीज़ लाशारी, अमीर जान चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में केंशा शहर ॿुॾण ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन चयो त केंशा शहर कुदरती आफ़त न पर इंतिज़ामिया जी गफ़लत सबबु ॿुॾी वियो आहे। हुननि चयो त कुदरती आफ़त हुजे हा त सिर्फ़ु ग़रीब माण्हू न ॿुॾनि हा, इंतिज़ामिया जी नाअहली सबबु शहर ॿुॾो। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त केंशा जे ॿुॾण बाबति जांच करे मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नाज़रीन, मलीर में पनाह वरतल सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे बोर मुतासिर लाइ टेंट सिटी क़ाइमु न थियण ख़िलाफ़ क़ौम परस्त ऐं मज़हबी तंज़ीम पारां एहतजाज कयो वियो आहे। मलीर में बोर मुतासिरनि लाइ टेंट सिटी क़ाइमु न थियण ख़िलाफ़ JUI ऐं STP पारां मलीर प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़ैर मोहम्मद मक्सी ऐं इस्माइल मक्सी जो चवणो त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां मलीर पहुतल बोर मुतासिर दरबदर आहिनि। हिन महिल ताईं सरकारी टेंट सिटी क़ाइमु न थी सघी आहे। उन्हनि मुतालबो कयो त बिना देरि मलीर में टेंट सिटी क़ाइमु करे बोर मुतासिरनि खे सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ख़बर शामिल कंदासीं जाती मां मूंखे ॿुधायूं जाती वेझो 13 वरनि जी नारी खे जवाबदारनि पारां अगवा करण ख़िलाफ़ वारसनि एहतजाज कयो आहे। उस्मान बोड़ियो में मुसमात आबदा बोड़ियो ऐं मुनवर पारां नारी जी बाज़ाइबी लाइ एहतजाज कयो वियो। हुननि चयो दरिया ख़ान, मीर मोहम्मद बोड़ियो ऐं कारो बोड़ियो हथियारनि जे ज़ोर ते ॻोठ मां नारी खे अगवा कयो। हुननि शक ज़ाहिर कंदे चयो त जवाबदारनि नारी खे क़त्ल करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन चयो 4 महीना अॻु जवाबदारनि नारी खे ज़्यादती जो निशानो बणायो। ॻोठ जे वॾेरनि जे चवण ते माफ़ पिणु कयो वियो। नारी जे वारसनि SSP ऐं ॿियनि खां मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे।
ऐं हाणे ज़िक्र कंदासीं शहदाद कोट में बरसाती ॿोड़ मुतासिर गुलकारनि, फनकारनि या अदाकारनि पारां वाहर न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। बरसाती ॿोड़ मुतासिर तनवीर, मुमताज़ मस्तूई, ख़ालिद बुजाणी, अब्दुल्ला शाह समेत ॿियनि ऐं रागिनी फनकारनि पारां वाहर न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। उन मौक़े ते मीडिया आॾो दाईंदे संदनि चवणो त ॿोड़ ऐं बरसाति दौरान हुननि जा घर ॾही पट थी विया, पर सकाफ़त खाते ऐं सिंध हुकूमत पारां संदनि का बि वाहर न कई वई। हुननि चयो त ॿोड़ सबबि फाकाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। मुज़ाहिरीन सिंध हुकूमत सकाफ़त खाते खां मुतालबो कंदे चयो त ॿोड़ सबबि मुतासिर थियल आर्टिस्ट बिरादरी जी मदद करे बेचैनी ख़तमु कई वञे।